जी बिल्कुल, पूरे मुल्क अंदर कोरोना तेज़ी सां फैलिजी रही है। जाम शोरों में भी ॾींहों ॾींहुं कोरोना जी सूरत हाल ख़राब थींदी पई वञे। गुज़िरियल 24 कलाकनि में 4 मरीज़ फोत थी चुका आहिनि, जॾहिं ज़िले अंदरि एक्टिव केसनि जो अंग जेको आहे सो 110 ताईं पहुची वियो आहे। ऐं अॼु जेको आहे सो लॉकडाउन बि ऐलान लाइ हुकूमत तरफ़ां, पर जाम शोरों में लॉकडाउन ते अमल जेको आहे सो न थी रहियो आहे। जाम शोरो शहर ऐं उनजी पसगिरदाई में जेके आबादीअ वारा इलाइक़ा आहिनि, उते जेको आहे सो 60% जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उहे खुलियल आहिनि। माण्हुनि जा तमामु घणा हुजूम आहिनि। ज़िला इंतज़ामिया समेत पुलिस जेको आहे सो किथे बि नज़र नथी अचे, जंहिं सबबु ख़दशा आहिनि त कोरोना वायरस में वधीक इज़ाफ़ो अचे, तेज़ी सां फैले। हिन वक़्तु असीं जाम शोरो में मौजूदु आहियूं ऐं जाम शोरो में हिन वक़्तु जेको आहे ॾिसण लाइ मिलियो आहे त जाम शोरो शहर में 60% जेको कारोबार आहे उहो खुलियल आहे। माण्हुनि जा हजूम आहिनि, ख़ासि करे शाम जे टाइम, जंहिं वक़्तु इफ़्तारी जो टाइम हूंदो आहे, माण्हू घरनि खां निकिरी था अचनि ऐं जेके बि ख़रीदो फ़रोख़्त कंदा उते हुजूम लॻल अचनि था। उते SOP ते को बि अमल नथो कराए वञे। ज़िले इंतज़ामिया मौजूदु न आहे, जाम शोरो पुलिस मौजूदु न आहे, कंहिंखे बि जेको आहे सो मास्क समेत जेको समाजी फ़ासिलो आहे उन ते अमल नथो कराए वञे। ऐं अॼु जेको आहे सो लॉकडाउन हुजण बावजूदि बि जाम शोरो शहर में जेका ॿाहिरीं ट्रांसपोर्ट आहे उहा बि खुलियल आहे। ॿाहिरि खां शहर जे ॿाहिरिनि इलाइक़नि खां माण्हू हिते अचनि था, हितां खां बि जेको आहे सो बासानी तौरु माण्हू जेको आहे ॿाहिरि वञनि था। इन सबबु ख़दशा आहिनि त कोरोना में वधीक जेको आहे सो वाध अचे। हिन वक़्तु ज़रूरत इन ई ॻाल्हि जी आहे त ज़िला इंतज़ामिया, जाम शोरो पुलिस ऐं ॿिया सिहत खाते समेत ॿिया जेके लाॻापियल इदारा आहिनि उहे जेको आहे सो इन्हनि शयुनि ते सख़्तीअ सां अमल कराइनि, जीअं कोरोना में जेका वाध अची रही आहे 3 लहर में, उन में जेको आहे सो घटिताई अची सघे। जी।